नाज़िन हेडलाइन सां ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां बलोचिस्तान जे राजधानी वारे शहर कोयटा में गैस लीकेज सबब धमाको थियो आहे। सरियाब रोड जे इलाक़े गफूर टाउन थियल धमाके में नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिब ज़ख़्मी थियलनि में मासूम ॿारड़ा ऐं औरतूं बि शामिल आहिनि, जिन खे BMC इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर वहां ॾियूं पिया। बलोचिस्तान जे राजधानी वारे शहर कोयटा में गैस लीकेज सबब धमाको थियो आहे। सरियाब रोड जे इलाक़े गफूर टाउन में थियल गैस धमाके जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिब ज़ख़्मी थियलनि में मासूम ॿारड़ा ऐं 2 औरतूं शामिल आहिनि, जिन खे BMC इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। बलोचिस्तान जे राजधानी वारे शहर कोयटा में गैस लीकेज सबब धमाको थियो आहे। सरियाब रोड जे इलाक़े गफूर टाउन में थियल गैस धमाके जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिब ज़ख़्मी थियलनि में मासूम ॿारड़ा ऐं औरतूं शामिल आहिनि, जिन खे BMC इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बलोचिस्तान जे राजधानी वारे शहर कोयटा में गैस लीकेज सबब धमाको थियो आहे। सरियाब रोड जे इलाक़े गफूर टाउन में थियल गैस धमाके जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिब ज़ख़्मी थियलनि में मासूम ॿारड़ा ऐं औरतूं बि शामिल आहिनि।